अमरीका जी फ़ौजी कार्रवाई ऐं वेनेज़ुएला जे सदर निकोलस मादुरो जी गिरफ़्तारीअ ते चीन जो सख़्तु रद्दअमल साम्हूं अची वियो आहे। चीनी सदर शी जिनपिंग पंहिंजे बयान में चयो आहे त वॾनि मुल्कनि जी ज़िमेवारी आहे त उहे ॿियनि मुल्कनि जे ख़ुदमुख़्तारी जो एहतराम कनि, आलमी अमन क़ाइमु रखण में अॻुवाणी कनि ऐं गॾोगॾु बैन अल-अक़वामी क़ानून ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे मक़सदनि ऐं उसूलनि जी पाबंदी कनि। सूमर जे ॾींहुं बीजिंग में आयरलैंड जे वज़ीर आज़म माइकल मार्टिन सां मुलाक़ात दौरान शी जिनपिंग चयो त अहिड़े आलमी माहौल में जिते तब्दीलियूं ऐं अफ़रा-तफ़री वधी रही आहे, हिक तरफ़ो अमल ऐं ज़ोर भरियो रवैयो बैन अल-अक़वामी निज़ाम खे सख़्तु मुतासिर करे रहियो आहे। अहिड़ी सूरत-हाल में वॾनि मुल्कनि खे उन्हीअ खे रोकण लाइ अॻिभराई करणु घुरिजे। वेनेज़ुएला में कयल अमरीकी फ़ौज जी कार्रवाई ते आलमी सतह ते सख़्तु रद्दअमल साम्हूं अची रहियो आहे। चीन, रूस, मलेशिया, ब्राज़ील, उत्तर कोरिया ऐं यूक्रेन समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि अमरीका जे क़दम खे बैन अल-अक़वामी क़ानूननि जी भञकड़ी क़रार ॾींदे मादुरो ऐं संदसि घरवारी जी सलामती ऐं फ़ौरी आज़ादीअ जी घुर कई आहे। इन ई हवाले सां चीन जे परॾेही वज़ीर वांग जी बीजिंग में पाकिस्तानी डिप्टी वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां स्ट्रेटेजिक डायलॉग जे 7हें राउंड दौरान ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त चीन हमेशह ज़ोर या धमकी जे इस्तेमालु ऐं कंहिं मुल्क ते ॿिए मुल्क जी बालादस्ती जी सख़्तु मुख़ालिफ़त करे थो। वांग जी वाज़ह कयो त को बि मुल्क दुनिया जो पुलिस वारो नथो थी सघे ऐं न ई कंहिंखे इहो हक़ु हासिलु आहे त हू पाण खे बैन अल-अक़वामी जज सम्झे। हुन चयो त सभिनी मुल्कनि जी ख़ुदमुख़्तारी ऐं सलामती खे बैन अल-अक़वामी क़ानून तहत मुकमल तहफ़्फ़ुज़ हासिलु हुअणु घुरिजे। होॾांहुं ब्राज़ील ऐं यूक्रेन जे सदरनि पिणु अमरीका जी फ़ौजी कार्रवाई खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो आहे, जॾहिं त इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू पारां अमरीका जे सख़्तु क़दम खे सपोर्ट करण जो ऐलान कयो वियो आहे। माहिरनि मूजिबि अमरीका जी हीअ कार्रवाई आलमी क़ानूनी निज़ाम लाइ शदीद नुक़सानकार आहे ऐं अमरीका जो हीउ क़दम हिकु तरफ़ो ऐं जारिहाणो क़दम आहे जेको आलमी क़ानून ते पिणु सिधी रीति असरअंदाज़ थिए थो ऐं बैन अल-अक़वामी अदालती निज़ाम ते सवालिया निशान लॻाए छॾे थो। माहिरनि मूजिबि अमरीका जी फ़ौजी अॻिभराई ॿुधाए थी त उहे ॿियनि बैन अल-अक़वामी क़ानूननि ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी ख़ुदमुख़्तारी खे महदूद सम्झनि था ऐं क़ानून खे ताक़त जी हुक्मरानी लाइ इस्तेमालु कनि था। वेनेज़ुएला में कयल कार्रवाई ऐं सदर मादुरो जी गिरफ़्तारी खां पोइ जिते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाज कया पिया वञनि, उते अमरीका अंदरि पिणु एहतजाज ज़ोर वठी रहियो आहे। हिन वक़्तु न्यूयॉर्क समेत अमरीका जे 100 खां वधीक शहरनि में पिणु मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, जॾहिं त न्यूयॉर्क में वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो टाइम स्क्वायर ते कयो वियो। डेमोक्रेटिक क़ानून साज़नि जो चवणु आहे त कांग्रेस खे इतलाउ खां बिना कार्रवाई कई वई ऐं कांग्रेस सां ग़लति बयानी कई वई आहे। होॾांहुं वेनेज़ुएला जे दारुल हुकूमत कारकास में पिणु मादुरो जा हामी रस्तनि ते निकिरी आया आहिनि। वेनेज़ुएला ते अमरीकी कार्रवाई ऐं घरवारीअ समेत सदर मादुरो जी गिरफ़्तारी आलमी सतह ते हिकु वॾे बैन अल-अक़वामी बहिरान जो सबबु बणिजी वई आहे। गुज़िरियल हफ़्ते छंछर जी राति अमरीकी फ़ौजुनि मादुरो ऐं संदसि ज़ाल सिलिया फ्लोरेस खे कारकास मां गिरफ़्तार करे न्यूयॉर्क मुंतक़िल कयो हो, जिते मादुरो खे मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटर में रखियो वियो। अॼु इम्कान ज़ाहिरु कयो पियो वञे त सदर मादुरो ऐं संदसि घरवारीअ खे अदालत आॾो पेश कयो वेंदो। व्हाइट हाउस पारां सरकारी अकाउंट तां जारी कयल वीडियो में ॾिसी सघिजे थो त हथ ॿधल सदर मादुरो खे अमरीकी अहलकारनि जे घेरे में न्यूयॉर्क जे डिटेंशन सेंटर में मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त मादुरो इन्हीअ मौक़े ते अमरीकी अहलकारनि खे नएं साल जूं वाधायूं ॾींदे एतमाद सां अॻिते वधी रहियो आहे। अहिड़ियूं वीडियो जारी थियण खां पोइ आलमी मीडिया में मादुरो जी गिरफ़्तारी जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ वॾी तेज़ी सां छपिजी रहियूं आहिनि, जिन में हथ ॿधल ऐं ब्लाइंड फोल्ड ओढियल मादुरो ॾेखारियल आहे। यूरोपी ऐं अमरीकी अख़बारूं पिणु इन्हनि तस्वीरुनि ऐं वाक़िअनि खे रिपोर्ट करे रहियूं आहिनि। मादुरो जी गिरफ़्तारी ऐं अमरीका जी फ़ौजी कार्रवाई सां आलमी सियासत में हिकु नएं बहिरान जनमु वरितो आहे, जेको न रुॻो वेनेज़ुएला पर बैन अल-अक़वामी क़ानून, आलमी अमन ऐं ताक़त जे तवाज़ुन लाइ पिणु हिकु संगीन इम्तिहान बणिजी चुको आहे।